पाणीअ जी सतह ते सफ़र दौरान सामुंडी तूफ़ान जी शिदत वधंदी आहे। इहो ई सबबु आहे जो हिन तूफ़ान जे मथां गरम हवा ॿारण जो कमु कंदी आहे। जीअं जीअं इहा गरम हवा बुलंद थींदी आहे त इन जी जाइ ते मुतबादिल हवा ईंदी रहंदी आहे ऐं इन सां तूफ़ान या साइक्लोन ठहंदो आहे, जंहिंखे सिंधीअ में वाचूड़ो बि चवंदा आहिनि ऐं केतिरनि ई वाचूड़नि जो हिकु सिलसिलो वॾो तूफ़ान बणिजी वेंदो आहे। जॾहिं इहो सामुंडी तूफ़ान ज़मीन जे वेझो पहुचंदो आहे त इन जी शिदत में घटिताई ईंदी आहे, छो त इहो गरम पाणीअ ते सफ़र नाहे करे रहियो हूंदो ऐं इन लाइ संदसि ॿारण घटिजी वेंदो आहे। इन जे बावजूदि तूफ़ान तेज़ रफ़्तार हवाउनि ऐं बरसाति सबबु वॾो नुक़सानु पहुचाइण जी सलाहियत रखंदो आहे। इहा अॻकथी करणु ॾुखियो हूंदो आहे त सामुंडी तूफ़ान केतिरो ताक़तवर हूंदो ऐं ज़मीन जे कहिड़े हिसे सां टकराइजंदो। इन जो रुख़ ॼाणे सघिजे थो ऐं वक़्त खां अॻु तयारी करे इन जे असरनि खे मुंहुं ॾियण में मदद ॾेई सघिजे थी। अहिड़नि इलाइक़नि में सायरन ज़रिए मुक़ामी माण्हुनि खे ख़बरदार कयो वेंदो आहे ऐं मस्जिदुनि में ऐलान कया वेंदा आहिनि। शहरियुनि खे हिदायत कई वेंदी आहे त हू ज़रूरत जो सामान अॻु ई पाण वटि हथ करे रखनि, जंहिंमें ख़ुराक, पाणी ऐं तिबी इमदाद जो सामान शामिल हूंदो आहे। सिंध में हाणे तूफ़ान बिपरजॉय जो ख़तरो आहे ऐं बिपरजॉय नालो बांग्लादेश तरफ़ां रखियो वियो आहे। बंगाली में इन जी माना तबाही या कुदरती आफ़त आहे। पाकिस्तान ऐं भारत जे मौसमियाती खातनि मूजिबि इहो तूफ़ान कुझु कलाकनि में वॾो साइक्लोनिक तूफ़ान बणिजी सघे थो। तूफ़ान जे ख़तरे सबबि कुझु एहतियाती उपाउ वठणु ज़रूरी आहिनि। गाॾियुनि में फ्यूल जी टैंकी फुल कराए छॾियो ऐं पेट्रोल घर बि वठी रखो। ज़रूरी शयूं जीअं खाध खुराक, राशन, फर्स्ट एड किट ऐं टार्च घरनि में रखो। घणा माण्हू क़ुर्बानी जा जानवर बि वठी आया आहिनि, जिन खे मज़बूत जाइ ते या चार दीवारीअ में रखिजे। तूफ़ान दौरान घरनि जा दरियूं कंहिं शीट या चादर सां ढके छॾिजनि ऐं टेप हणी छॾिजे जीअं ज़ोर ते दरियूं खुली न वञनि। तूफ़ान दौरान दरियुनि खां परे रहणु घुरिजे ऐं बिजलीअ जे औज़ारनि जो इस्तेमालु न करणु घुरिजे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk